नाज़रीन अव्हां सां ख़बर शामिल कंदा हलो कंधकोट मां। कंधकोट क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे ऐं रोकथाम लाइ 20 ॾींहं ते एहतजाज कयो वियो। घंटाघर चौक ते क़ाइमु कयल कैंप ते तेज़ हवा जे बावजूद शहरनि जी वॾे अघ में शिरकत। मेंघवाड़ बिरादरी जे मुखी फ़कीर चंद, राजा गोपी चंद, जवाहरलाल भंवरदास, रमेश कुमार चाचड़ बिरादरी जे वॾेरो, मीर हसन ख़ान, इक़बाल ख़ान चाचड़, नवाज़ अली ऐं मलाह फोरम जे अकबर मिराणी ऐं ॿियनि जे अॻुवाणी में वफ़द कैंप ते पहुची हलंदड़ जदोजहद सां यकजहती जो इज़हार कयो। उन मौक़े ते इक़बाल ख़ान चाचड़ ख़िताब कंदे चयो त असांजे बिरादरी जा 12 माण्हू बेगुनाह क़तल कया विया, पर असीं सब्र ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कंदे जेके क़ातिल हुया उन्हनि जा नाला FIR में ॾिना। झेड़े खे वधण खां रोके कंहिं बि मुख़ालिफ़ धुर जे मुअज़िन ऐं बिरादरी जे माण्हुनि जा नाला शामिल न करे सुठो पैगाम ॾिनो। जेकॾहिं अहिड़ो अमल समूरियूं बिरादरियूं कनि त काफ़ी तकरार अॻिते वधण बदिरां रुकिजी वेंदा। बिजाराणी ते गाणी जो तकरार कचे में हले पियो, पर बेगुनाह शेरगढ़ में क़तल आम कयो पियो वञे। जवाहरलाल मेंघवाड़, राजा गोपीचंद मेंघवाड़ ख़िताब कंदे चयो त असल कातिलनि खे सज़ा मिलंदी त तकरार ख़तमु थींदा, जंहिं लाइ असांजे ज़िले जे चूंडियल अवामी नुमाइंदनि, सरदारनि ऐं पुलिस इंतिज़ामिया खे संजीदगी सां किरदारु अदा करणो पवंदो। अहिड़ी तारीख़ तालीम जे हवाले सां बि थियणु घुरिजे। तालीम जॾहिं घर घर हूंदी त खूनी तकरार जेके सिर्फ़ अना ऐं ज़िद जे ख़ातिर वधी इंसान जो रतु वहायो पियो वञे, उन्ही तकरारनि जे करे अमन तबाह, ॾोहारी कल्चर में वाध, रोज़गार ख़तमु ऐं ख़ौफ़ जो माहौल बणिजी रहियो आहे। असीं तहरीक में साथ ॾियण जो ऐलान कयूं था। असांजी बिरादरी शहर में मज़दूरी ऐं कारोबार करे थी, जहिड़नि जे करे उहे बि मुतासिर थियनि था। अमन रैली में भरपूर शिरकत कबी। आल पार्टीज़ मूवमेंट में शामिल सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि वकील अब्दुल गनी बिजाराणी, ज़ुरैद सागर बिजाराणी, मोहम्मद इब्राहिम ख़ाकी, अकरम बाचकाणी, ग़ुलाम मुस्तफ़ा मिराणी, मीर फ़ाइक़ अली ख़ान जखराणी, बशीर मिराणी, सिजाद बिरोही, दिलमुराद ॾहाणी, वकील एजाज़ बिजाराणी, असगर शेख, AK ओगाही, बशीर हैदरी, कमरदीन सोहराणी, शाहनवाज़ मरहेटो, सरमद जागीराणी, अवैस खोसो, मुक़दिम पेरोज़ ख़ान सब्ज़ोई, हुसैन बख्श सुमरो, जीवण ख़ान सब्ज़ोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में 20 ॾींहं ताईं मुसलसल रोज़ाने 1 कलाक एहतजाजी कैंप लॻाई वई। उन्ही दौरान अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त 20 ॾींहं ताईं जदोजहद बाद हाणे सूमर ॾींहुं तारीख़ी अमन मार्च कयो वेंदो, जंहिं में अमन पसंद समूरियूं धुरियूं शामिल थींदियूं, जंहिं लाइ असीं हर तबिके फ़िक्र जे माण्हुनि खे गॾु करणु, शामिल थियण लाइ सॾु ॾियूं था। अमन ख़ातिर ही जदोजहद आहे, अमन ख़ातिर जंग आहे, जंग जारी रहंदी। पुलिस इंतिज़ामिया, चूंडियल अवामी नुमाइंदा ऐं सरदार सभु धुरनि खे मजबूर कंदासीं त अमन जे धरती ते अमन ॾियो। अमन असांखे खपे, जेको ॾियणु अव्हां जो फ़र्ज़ु आहे।